दोस्तों छाल आहे ख़ुशि आहियो बरसाति थी हले पई कराची में गुलशन नदी में मां जहांगीर होटल ते बीठो आहियां तमामु ज़बरदस्त मौसम आहे बरसाति वसी रहा है रक्षा गाॾियूं रेड़ा ॾिसंदो तव्हां बीठा नी जहांगीर होटल साम्हूं आहे उहो टेबलूं लॻियूं पियूं आहिनि हिते बरसाति हली रही आहे वॾी थोरी थी पए इलाही वॾी थोरी थी पए ऐं थधि बि ॾाढी आहे ॾाढो सुकून थो अचे बरसाति बि वणे थी गुलशन नदी जो इलाइक़ो जहांगीर होटल खां तव्हां ॾिसी सघो था तमामु ज़बरदस्त माहौल ऐं बरसाति वसे थी पई हीअ चौधारी माण्हू बीठा आहिनि के पंधु के गाॾियुनि ते के दुकाननि में लिखिया बीठा आहिनि असां बि वरी कंहिं रेड़े हेठां बीठा आहियूं छत हुआ ॾिसो तो तमामु ज़बरदस्त इंजॉय हेॾा रड़ियूं था कनि रेड़े वारा हे रशीद गुलशन नदी जो इलाइक़ो ऐं साम्हूं जहांगीर होटल मौसम ज़बरदस्त रक्षा गाॾियूं कारियूं रेड़नि वारा हीअ ॾिसो वीचारा हिननि सां इहो आज़ारु हूंदो आहे बरसाति में बि इहे माल खणी आया आहिनि ऐं पोइ ॾिसो कीअं वेठा आहिनि वीचारा माल खे खपाइण जे लाइ।